महबूब अंगण आयो तद खुशबू थी वैया। है महबूब अंगण आयो तद खुशबू थी वैया। वंडड़ो आवंडण आयो, वंडड़ो आवंडण आयो तद खुशबू थी वैया। वंडड़ो आवंडण आयो तद खुशबू थी वैया। महबूब अंगण आयो तद खुशबू थी वैया। भरियो झोल सभई खाली, महफिल में सभई स्वाली। पहरी रब्बिल अव्वल जी राता, पहरी नाता। भरियो झोल सभई खाली, भरियो झोल सभई खाली, महफिल में सभई स्वाली। कंजो आहे ॾियण आयो तद खुशबू थी वैया। कंजो आहे ॾियण आयो तद खुशबू थी वैया। वंडड़ो आवंडण आयो, वंडड़ो आवंडण आयो तद खुशबू थी वैया। महबूब अंगण आयो तद खुशबू थी वैया। कयो जंहिं पिज ते मीलाद उहो खरड़ो अथई आबाद। कयो जंहिं पिज ते मीलाद उहो खरड़ो अथई आबाद। कुर्ब आगे करण आयो तद खुशबू थी वैया। कुर्ब आगे करण आयो तद खुशबू थी वैया। पढ़ो दिल सां दुरूद सलाम, ॿुधंदो मदीने जो थी वैया। वंडड़ो आवंडण आयो, वंडड़ो आवंडण आयो तद खुशबू थी वैया। महबूब अंगण आयो तद खुशबू थी वैया। नात ख़त्म हिकिड़ी पढ़ियम, हाणे वरी अल्लाह जो क़ुरान शुरू कंदुसि। तयार आहियो? महबूब जे मीलाद लाइ तयार आहियो? इश्क मुहब्बत सां तयार आहियो? पंहिंजे दिल खे तसव्वुर में हाज़िर कयो। याद रखो मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं हिकिड़ो माण्हू सॼो ॾींहुं क़ुरान थो पढ़े पर उनखे मिड़ई क़ुरान सम्झी थो पढ़े, ऐं हिकिड़ो माण्हू 2 मिंटनि जे लाइ रुॻी क़ुरान करीम खे हथ में थो खणे पर तसव्वुर इहो थो करे त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे ज़ुबान मां निकितल क़ुरान आहे। ॿुधाए त हे वक़्त वारो या हो वक़्त वारो? केर वक़्त वारो आहे? दिल जो ख्याल रख, दिल में तसव्वुर रख त महबूब मदीने वारे मीर जे मीलाद में वेठो हां। रहमतल लिल आलमीन जी आमद जी ख़ुशी आहे। अॼु त अल्लाह जो क़ुरान पढ़ो। हाणे क़ुरान मां तोखे खोले थो ॿुधायां इंशाअल्लाह ताला, ऐं कोशिश कंदुसि त उहो ॿुधायां जेको अॻु में तो न ॿुधो जे। कोशिश कंदुसि मां, छो त मुंहिंजी कोशिश हूंदी आहे त हर जलसे में उहो क़ुरान साॻियो ई आहे, लेकिन उन अंदाज सां पढ़ी दोस्तन के समझाया त दोस्त महसूस कन त हा जे व्यासी प्रोग्राम में त ॿ ॻाल्हियूं नयूं ॿुधी आयासीं। अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो, वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सादन लफ्ज़न में तर्जुमो ॿुधी वञो। ऐं न मोकिलियो असां तव्हांखे, वमा ऐं न अरसलना असां मोकिलियो क तव्हांखे, इल्ला
इस्तस्ना बहराड़ी वारा के खबर ना है पर थोड़ो अर्ज करे वञा इल्ला हा मोकिलियो रहमतल लिल आलमीन जहानन जेला रहमत बनाए मोकिलियो कंहिं जेला जहानन जेला कंहिं मोकिलियो जवाब ॾियो कंहिं मोकिलियो रुॻी ने हिकिड़े लफ़्ज़ ते वेही ॻाल्हायो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो मुस्तफ़ा आयो आहे रहमतल लिल आलमीन बणिजी आयो आहे जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे कन खोले ॿुध मुंहिंजा दोस्त अज़ीज़ 13 लख 500 ज़मीनूं गॾिजी पवनि घणियूं वरी जो घणियूं 13 लख 500 ज़मीनूं यानी हे जेको ज़मीन जो सतह काइनात में आहे अहिड़ा 13 लख 500 सतह गॾिजी पवनि हिकिड़ो सिज इन खां बि वॾो आहे तवजो हिकिड़ो सिज इन खां बि जवाब दे इन खां बि 13 लख 500 ज़मीनूं जेकॾहिं गॾिजी पवनि हिकिड़ो सिज उन खां बि वॾो आहे सिज वॾो आहे हाय सिज जॾहिं एतिरो वॾो आहे त सिज जे बनाइण वारो केतिरो वॾो आहे सिज एतिरो वॾो आहे त सिज जे बनाइण वारो केतिरो वॾो आहे सिज जे बनाइण वारे जी वॾाई नथो समझी सघी त भला एतिरो त सोच जंहिंजे हुस्न जी ख़ैरात सिज खे मिली आहे उहो मुंहिंजो मुस्तफ़ा केतिरो वॾो आहे जंहिं सिज खे मुंहिंजे मुस्तफ़ा जी ख़ैरात मिली आहे कुरान पढ़ो मज़ो त तॾहिं जॾहिं अल्लाह जो क़ुरान करीम हाफ़िज़ क़ुरान वेठा आहिनि सुबुह तॾहिं आयतूं पुछंदा वञो मस्जिद में खोलींदा वञो ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ईअं क़ुरान करीम तव्हांखे पढ़ी ॿुधायां जो सॼी ज़िंदगीअ जे लाइ तव्हांजे दरमां नूर बशर वारो छेड़ो ख़तम थी वञे ऐं ख़तम बि थियणु घुरिजे छो त अल्लाह जॾहिं ॻाल्हि क्लियर करे छॾी आहे त झेड़े जी ज़रूरत नाहे मां अर्ज़ु कयो 13 लख 500 ज़मीनूं गॾिजनि सिज उन्हनि खां बि वॾो आहे जॾहिं सिज एॾो वॾो आहे उन सिज जे बनाइण वारे रब जी ज़ात केॾी वॾी हाणे उन रब जी ज़ात बाबरकात केॾी वॾी आहे किथां ख़बर पवंदी मुंहिंजे अल्लाह फरमायो जे मां अल्लाह जे कुदरत खे सम्झणु चाहियां थो त जंहिं महबूब खे मां अल्लाह पंहिंजे पाण खे ज़ाहिर करण लाइ बनायो आहे उन मुंहिंजे यार जे दड़े ते हली आहे छो त उहो मुंहिंजो यार आहे जंहिंजे हुस्न जे ख़ैरात जो ज़रड़ो मां रब सिज खे ॾिनो आहे त सिज एॾे नूर वारो बणिजी वियो आहे अच्छा अल्लाह जे क़ुरान करीम खां पुछो त सिज छा आहे मुस्तफ़ा पाण ई सम्झ में अचे वेंदो अल्लाह फरमायो हुवल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा अल्लाह जे क़ुरान करीम खे गौर सां ॿुधो ईमान वारो अल्लाह फरमायो हुवल्लज़ी अल्लाह जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा जंहिं सिज खे बि नूर बनायो आहे त उन चंड खे बि नूर बनायो आहे जंहिंखां पढ़ई तंहिंखां पुछ नाला हिकिड़ो दफ़ो वठां वरी न वठंदुसि अल्लाह जो क़ुरान देवबंदीअ वटि बि साॻियो आहे अल्लाह जो क़ुरान अहले हदीस वटि बि साॻियो आहे अल्लाह जो क़ुरान अहले तशरीह वटि बि साॻियो आहे अल्लाह जो क़ुरान अहले सुन्नत वटि बि साॻियो आहे क़ुरान साॻियो आहे पोइ हिकिड़ो दुनिया में ॿुधा जेको चवे त सिज नूर नाहे जेको चवे त चंड नूर नाहे जॾहिं सिज बि नूर आहे जॾहिं चंड बि नूर आहे ॿुधा त मुंहिंजो छा हुज़ूर आहे जॾहिं सिज बि नूर आहे चंड बि नूर आहे अञा तोखे बहराड़ीअ जे ज़ुबान सां आसे सादो करे सम्झायां हिकिड़ो कुल हूंदो आहे हिकिड़ो जुज़्व यानी हिसो हूंदो आहे हे जिस्म कुल आहे हे आंगुर जुज़्व आहे हे जिस्म कुल आहे हे हथ जुज़्व आहे हे जिस्म कुल आहे हे पेर जुज़्व आहे
जुज़े में ताकत ना है जे कुल न चाहे तहे जुज़ो कुल जो कुछ न तो बिगाड़ सके पर जे कुल यानी जिस्म चाहे तो जुज़े जाके भाग कर सके तो टुकड़ा टुकड़ा कर सके तो तोखे कीअं समझाया तोखे कीअं मञाया सिज भी नूरा चंड भी नूरा ओहो जुज़वा कुल मुझो मुस्तफा जबल अबू कुबैस ते बीहंदो मक्के जे जबल अबू कुबैस ते मुझो मदीने जो मीर बीहंदो मुझा दोस्त अजीज यमन जो बादशाह चवंदो ओ मुझा महबूब भला कुछ आसमानी करे ॾेखार मुझो यार छा ॾेखारींदो कुल जुज़्व खे इशारो कंदो कुल जुज़्व खे इशारो कंदो मुझो मुस्तफा आंगुर जो इशारो कंदो चंड बीठो त आसमान जे हेठों इशारो मुस्तफा जो थी तो भी दवा टुकड़ा करे टुकड़ो मुझे महबूब जे कदमन में गिरी पवंदो गाल जे करे समझ में अचे थी त अञा अॻिते हला सिज लही वेंदो अलीअ जी टे पहिरीं जी नमाज़ क़ज़ा थी वेंदी 19,000 फ़रिश्ता सिज खे खणी हलंदा न घणा 19,000 फ़रिश्ता सिज खे खणी हलंदा मुझो महबूब मुस्तफा अलीअ जे अखड़नि में लुड़क ॾिसंदो अदा अली जी मुंहिंजा आका अखड़नि तुरजनि में लुड़क जी मुंहिंजा आका मामलो चाहे मुंहिंजा आका हिकिड़े पासे यार जो आराम हुयो हिकिड़े पासे यार जो पैगाम हुयो अकुल ऐं इश्क जो झेड़ो हुयो अकुल चयो त अली महबूबन खे जागा ख़ुदा जो फर्ज़ थो कज़ा थिए लेकिन इश्क चयो त अली इहो फर्ज़ बि मिलियो त हिन यार जे करे मिलियो हे फर्ज भी मिलियो इन यार जे करे मिलियो मुझा आका अली नमाज कान पढ़िया ऐं कज़ा करण अली जी आदत नाहे याद रखी छॾ मुसलमान जॾहिं न सवाल करी त जंहिंखां न सवाल करी पहिरीं उन जे ताक़त ॾे निहारींदो कजां मथां भुलिजी पवी कॾहिं बादशाह जे साम्हूं बि चवी त मूंखे पटे वाली ॾे वज़ीर आज़म खे चवी त मूंखे ॻोठ जी चौकीदारी ॾे न मुंहिंजा यार पटे वाली चौकीदारी उन्हनि खां घुर्जनि जो पावर एतिरो हुजे जॾहिं बादशाह वटि हुजे चई त मूंखे मिनिस्टर बना या मुशीर बना जेका उन जे इज़त जे लाइक़ु अल्लाह जे दर ते जॾहिं वेही न त इहे बोलाओ फलाणो पिलाट कोन थो मिले उहो ॾे अल्लाह न ख़ुदा जे दरबार में वेही न त दुआ घुर मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जो कुर्ब नसीब कर पंहिंजो ख़ौफ़ नसीब कर इहा दुआ घुर सभई जहान तोखे मिलनि था या नथा मिलनि अजीज़ा ने मन मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे दरबार में शेर खुदा अलीउल मुर्तज़ा सवाल कड़ो कयो मुझा महबूब अली कदह कज़ा कई नाहे अली कदह कज़ा अञा ते क़ुरान पढ़ा क़ुरान करीम जे 30 पारनि खे यादो रखो हिकिड़ी नमाज़ जे जो निखेड़े निखेड़े ताकीद कयो वियो हाफ़िज़ू अला सलवात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन नमाज़ों मिड़े अल्लाह के प्यारियों मगर अल्लाह जे ज़ात ते पहिरीं नमाज़ ताकीद कयो सभिनी नमाज़ों जी हिफ़ाज़त कजो पर टे पहिरीं जो ख़याल कजो ख़ुदा खे ख़बर हुई टे पहिरीं थींदी अलीअ जी क़ज़ा ईंदी किथों तोखे क़ुरान समझाया मुझे रब्बे ज़ुल जलाल के ख़बर आ त टे पहिरीं थींदी अलीअ जी क़ज़ा क़रीब ईंदी मुझो हुकुम हूंदो त टे पहिरीं जो ख़याल कजो अली जेके मां अली करे दुनिया में मोकिलियो आहे उहो ख़याल न कंदो त केरु कंदो उहो अमल कंदो मुझो यार अर्श ॾे ॾिसंदो मां रब पंहिंजे यार जो कुर्ब ज़ाहिर कंदुसि क़यामत ताईं अचण वारनि आशिक़नि खे ख़बर पवंदी मुझो मुस्तफ़ा जेको लिथल लथल सिज खे बि पंहिंजे आंगुर जे इशारे सां वापसि घुराईंदो सोने अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जे मुंहिंजा आका नमाज़ क़ज़ा थी वई आहे मगर अलीअ जे सिस्टम में क़ज़ा मौजूद न आहे मुझे मुस्तफ़ा फरमायो अली फिक्र छो थो करी नमाज़ भी मुस्तफ़ा जी अली भी मुस्तफ़ा जो सिज चंड भी मुस्तफ़ा जा
वरी चवान नमाज भी मुस्तफ़ा जी, अली भी मुस्तफ़ा जो, सिज चंड भी मुस्तफ़ा जा। तुझे ज़हन में जेकर आशिकन जे ज़हन में न जेकॾहिं कंहिं वीचारे सादड़े मौलाना जे ज़हन में सवाल आयो, अली समझ में अची वियो, मुस्तफ़ा जो आहे नमाज समझ में अची वई मुस्तफ़ा जी, सिज चंड मुस्तफ़ा जा। कीअं अज़ीज़ान मन अल्लाह जे क़ुरान करीम दे हलंदासीं, अल्लाह जे क़ुरान करीम के सवाल कसीं, मौला पंहिंजे पाक क़ुरान करीम में ॿुधा त महबूब कंहिंजे लाइ आहे। कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सभिनी जे लाइ नबी करे मोकिलियो आहे, काइनात में नबी बनाए मोकिलियो आहे। तमाम अंबिया जा दीन मनसूख मुझे मुस्तफ़ा जो दीन नासिखा। कायनात में चंद्र आहे या चंद्र बाहर खबर पई कायनात में, सिज भी कायनात में, जेके मुझे मुस्तफ़ा जे हुकूमत में ॿुधाए तो ते हुकुम मुस्तफ़ा जो हलंदो या कंहिं ॿिए जो हलंदो? जो हलंदो जवाब ॾियो, हुकुम मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हलंदो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुझे सुणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो। ॻाल्हि एतिरी न हुई त रुकी शेर ख़ुदा जी नमाज कज़ा थी, ॻाल्हि कुझु अञा मथे हुई। ये चओ त थोरो बयान कर त मोटी वरी मां मेराज ते मीलाद ते हला। अज़ीज़ान मन शेर ख़ुदा जी नमाज कज़ा थी आहे। मामलो रुगी नमाज जो न आहे, मामलो तमामु लंबो आहे। कीअं लंबो आहे? शेर ख़ुदा जी नमाज रुगी ना है, ओदा मीकाइल अलैहिस्सलाम इंतजार में बीठो आ। सिज खां तो पूछे, सिज दे खबर मुखे फलानी जगह ते मींह वसाइणो आ, फलानी जगह ते तूफान पहुचाइणो आ, लेकिन टाइम मुकर्रर आ त सिज लथे खां बाद वञजा। अज तू बीही रहियो आ, केॾी महिल तो लही त मां वञी पंहिंजी ड्यूटी सरंजाम ॾियां। इज़राइल सवाल पियो करे सिज खां, ओ सिज दे खबर, सिज लहण तू लही बस कर त मां फलाणनि जा रूह कब्ज़ कयां। अल्लाह जो हुक्म मौजूद अज छा थियो ते बीही रहियो आ, केॾी महिल लही रुकी अलीअ जी नमाज़ न पर काइनात जो निज़ाम। अलीअ जी नमाज़ जो सिज इंतज़ार में अजवाइल के इज़राइल के सिज जवाब सदाई केॾी महिल थो लही केॾी महिल थो लहां। अॼु मूंखां न पुछो केॾी महिल थो लही, अॼु अलीअ खां पुछो त केॾी महिल थो नमाज़ पूरी करे त मां पंहिंजे मंज़िल ते पहुची वञा। हाँ मुंहिंजा दोस्त, मां अर्ज़ु पे कयो, सिज भी नूर आ, चंड भी ॻाल्हि, चंड भी नूर आ, त चओ मुंहिंजो महबूब मदीने जो मीर भी नूरुन अला नूरा। चओ त मागी कुरान जी आयत पढ़ा, चओ त मागी कुरान जी आयत पढ़ा, मुंहिंजो मुस्तफ़ा नूरुन अला नूरा। सवाल आयो अॻियां, तबलीग पहिरीं करे चुको, हाणे इन करे मां थोरो इल्मी नुकात बयान कंदो वञा। अल्लाह जे पाक कुरान करीम मां सवाल अॻियां अची वियो। मौलवी फकीर सजण साईं जा मलंग ॻाल्हि में करे ॾी त चंद्र भी नूर, सिज भी नूर, मुस्तफ़ा भी नूर। चंद्र को इंसान बणजी कोन, इंसानी सूरत में कोन, सूरत इंसानी में त बशर हूंदो आहे, नूर वरी बशर कीअं? चओ त क़ुरान पढ़ा, जागो था, चओ त मां चओ त क़ुरान पढ़ा, दसो त अल्लाह जो क़ुरान पढ़ा। सवाल करण वारे सवाल कयो त इंसानी सूरत में नूर कीअं बशर हूंदो आहे? नूर नूर हूंदो आहे। असां उनखे भॻड़ो पाए चाहे खणी ज़ियान कयूं, इहा प्यारणी कान्हे पर ज़ियान करणी आहे। अलीअ तोखे चाहिड़ी बि प्यारियूं, अल्लाह जो क़ुरान बि ॿुधायूं। जे ख़ुदा चाहींदो आहे त नूर खे बशरी सूरत बि अता फरमाईंदो आहे। पढ़ा कुरान, जागो था, ये जागो था तो दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
कुरान करीम में फरमायो फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सबिया। आप जो कुरान है नहीं देखे बेटा, आप जो कुरान बैठा ने आपने देखा हो ना सही माशाअल्लाह। कुछ जो सुभाणे आए तो किथों किथों अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिंखे मोकिलियो चो जिब्राइल खे ॻाल्हायो, कंहिंखे मोकिलियो ॻाल्हायो, कंहिंखे मोकिलियो मलाइका नूर हनिया बशर जल्दी जवाब ॾियो। पक्की ॻाल्हि कयो सुन्नी अल्लाह जो कुरान ॿुधंदा वञो, पंहिंजो अक़ीदो मज़बूत कंदा वञो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मलाइका सभु नूर, मलाइकन जो सरदार चो नूरुन अला ॻाल्हायो। मलाइकन जो छो त सरदार जो मक़ाम मथे हूंदो आहे। जिब्रील सभिनी मलाइकन जो सरदार आहे। अल्लाह कुरान करीम में फरमाया फअरसलना इलैहा रूहना फतमस्सल लहा बशरन सबिया। बीबी मरियम जो अल्लाह कुरान में जिक्र करे रहियो आहे त मां अल्लाह जिब्राइल खे मोकिलियो, कंहिंखे मोकिलियो जिब्रील खे मोकिलियो। कहिड़ी सूरत में? बशरी सूरत में इंसान बनाए मोकिलियो। जिब्रील रुगी नूर न पर नूरानी मलाइकन जो सरदार सूरत बशरी में आयो आहे। अचो अल्लाह जे दरबार में अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जिब्राइल त नूर आहे। भले देवबंद खां पुछो त जिब्राइल चवंदा नूर, अहले हदीस खां पुछो जिब्राइल चवंदा नूर, अहले सुन्नत खां पुछो जिब्राइल चवंदा नूर, अहले तशरीह खां पुछो जिब्राइल नूर। जॾहिं जिब्रील नूर मोकिलण वारो मोकिले रहियो आहे, सूरत बशरी में मोकिले रहियो आहे। ओ मुंहिंजा मौला आहे त नूर असांजो ईमान आहे, असांजो यकीन आहे, मगर सूरत बशरी में आयो आहे। हाणे असांखे हक़ आहे त हिनखे बशर चऊं। रब जो घणो टिट न कर, सियाणो न थी, घणो सियाणो न थी, मौला बशरी सूरत में आयो। अल्लाह फरमायो जेतिरो टाइम बशरी सूरत में हुयो मां रब ख़ुदि हुनखे बशर चयो, पर जॾहिं मां हुनखे वरी पंहिंजे पाण ॾे घुरायो त मां हुनजे नूर खे हक़ बि त चयो आहे। अल्लाह फरमाए तो मुंहिंजी मर्ज़ी आहे। मौला पोइ बशर करे छो मोकिले? रब चवे तो मुंहिंजी मर्ज़ी आहे। मौला पोइ असां ईअं चऊं त जिब्राइल बशर आहे। रब फरमायो हया कोन थींदी जेको मुंहिंजे नूर जो बनियल आहे उनखे बशर छो थो चवी? मुंहिंजा मौला आहे त तुंहिंजो नूर पर मिसल बशर जे आयो आहे। रब फरमाए थो मां पंहिंजे कुदरत सां जे नूर खे बशर बनाए मोकिलियां त मां इहो शाह मां रब जी मर्ज़ी आहे जीअं चाहियां थी। अज़ीज़ाने मन जेॾी महिल जिब्रील मुंहिंजा दोस्त मुंहिंजे अम्मा बीबी मरियम जे दरबार में आयो आहे, बीबी मरियम जे घर में आयो आहे, इंसानी सूरत में आयो आहे। बीबी मरियम उनखे ॾिसी चयो क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान मिनका इन कुंत तक़िया। मां अल्लाह जी पनाह थी घुरा, मां अल्लाह जी पनाह थी घुरा जेकॾहिं तूं मुत्तकी परहेज़गार आहीं। जिब्रील चयो बीबी मरियम परेशान न थी, बीबी मरियम परेशान न थी। इन्नमा अना रसूल रब्बिक, मां पाणे न आयो हां, मूंखे तुंहिंजे परवरदिगार रब मोकिलियो आहे। पाणे न आयो हां, कंहिं मोकिलियो आहे? परवरदिगार रब मोकिलियो आहे। छो मोकिलियो आहे? ले अहब लक गुलामन ज़किया, इन जे लाइ अल्लाह मोकिलियो आहे त मां तोखे पुटड़ो ॾियां। हाफ़िज़ साहब कुरान पढ़ियो थमे या का ॿी ॻाल्हि आहे? पुछो हाफ़िज़ साहब खां। अल्लाह जो कुरान थो चवे त जिब्रील खे मोकिलियो। बीबी मरियम चयो मौला मां तोखां पनाह थी घुरां। ही केरु आयो आहे? जिब्रील चयो इन्नमा अन रसूल रब्बिक। बीबी मरियम परेशान न थी, मां अल्लाह जे हुक्म सां आयो हां। छो आयो हईं? लि अहब लक गुलामन ज़किया। अहब हिब आहे है तोहफ़ो कीअं बहराड़ीअ में बयान कयां? नवाब शाह जो शहरो जे दन जी सब कुछ खोले बयान कयां। बहराड़ी
पढ़ाई में सादलो सेंटेंस इस्तेमाल कया, सादलो जुमलो इस्तेमाल कया। जिब्रील चवण लगो ओ मरियम परेशान न थी, गिफ्ट खणी आयो हां, गिफ्ट खणी आयो हां, तोखे पुटड़ो ॾियण आयो हां। केर पुटड़ो ॾियण आयो आहे? चो जिब्रील पुटड़ो ॾियण आयो आहे। केर थो ॿुधाए? चो रब जो क़ुरान थो ॿुधाए। जिब्रील केरा? जिब्रील केरा? अल्लाह तो फरमाए वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक। ओ मुझा करीम रब है ना, इंसान के पैदा न कर मई युफ्सिद फीहा वयस्फिकु दिमा, ए फदाई फसाद कंदो, ए झेड़ा कंदो, ही कत्लेआम कंदो, खून रेज़ी कंदो। वनहनु नुसब्बिहु बिहम्दिक वनुक़द्दिसु लक। मौला तुझी हमदो सना कर दिला असां वेठा हूं। रब जो क़ुरान ॿुधाए रहियो आहे त मलाइकनि जो कम अल्लाह जी हमदो सना करना। अच त दरबारे मुस्तफ़ा में हलो। मदीने जे मीर फरमाया अबू ज़र जी मुंहिंजा आका वञी अदा अलीअ खे सॾु करे आ। कंहिंखे सॾु करे आ? गाला कंहिंखे सॾु करे आ? अदा अलीअ खे सॾु करे आ। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु दरे अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा ते पहुतो आहे। जेॾी महिल दरवाज़ो खड़काईंदो आहे आवाज़ नथो अचे, केर बि अंदरि जवाब नथो ॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ लेकिन चुरपुर महसूस थो करे, आवाज़ मथां आवाज़ थो ॾे, जवाब नथो अचे। अंदरां थोरो कपिड़ो परे थो ॾिसे थो, अजीब मख़लूक आहे। को अनु खणी रहियो आहे, को जंड पी रहियो आहे, को वरी हुसैन दिल पर जो पीघोलो ॾे रहियो आहे। हज़रत अबू ज़र गफ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु मोटी आयो। मुंहिंजे आका जे दरबार में मुंहिंजा आका अली त कोन हो, पर मंज़र अजीब ॾिसी आयो हो। अली त कोन हो, पर मंज़र अली जे घर जो अजीब आहे। मुझे मुस्तफ़ा मुर्की फरमाया अबू ज़र छा ॾिसी आयो? मुंहिंजा करीम आका सुनो, अली घर में न हुयो, खातून जन्नत न हुई, लेकिन मुंहिंजा आका मां ॾिठो त को हुयो जेको मुंहिंजे सुञाणण खां वॾो हुयो, लेकिन अनड़ो खणी रहियो हुयो। को हुयो जेको मुंहिंजे सुञाणप खां वॾो हुयो, मगर चंड पीही रहियो हुयो। को हुयो जेको मुंहिंजे सुञाणप खां वॾो हुयो, शहज़ादनि जो पीघड़ो ही रोलो दे रहे हो। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो ओ अबू ज़र जंहिंखे तूं नथो सुञाणी, मां मुस्तफ़ा तो ॿुधाई त केर हुया। जेको अनड़ो खणी रहियो हुयो उहो मीकाईल हुयो, जेको जंड पीही रहियो उहो इसराफील हुयो, जेको हिंदोरो दे रहियो हुयो उहो जिब्रील हुयो। अल्लाह फरमाए मुझे हमदो सना करण वारा मलाइक मदीने जो मीर चवे, जेके मलाइकनि जा सरदार उहे मुझे बचड़नि जे दर जी गुलामी करण वारा। मौला तू तो चवे त मुझी हमदो सना करण वारा, हुजूर तो चवे त मुझे बचड़नि जी गुलामी करण वारा। मौला राज़ कहिड़ो आहे? रब चवे तो इहो ई राज़ आहे जेको मुझे मुस्तफ़ा जे बचड़नि जे दर जी गुलामी ॾींदो आहे। मां रब वटि इहा ई इबादत क़बूल हूंदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई या कोन आई? ॻाल्हि सम्झ में अचे थी? अञा थोरो अॻिते हला, अञा थोरो अॻिते हला। भले 1.5 कलाक थी आहे, पर अञा थोरो अॻिते हला। पहिरों ॾींहुं रबीउल अव्वल जो, थोरो त अॻिते हला न। अज़ीज़ाने मन अल्लाह तबारक व तआला जा बानणो, अञा मां थोरो अॻिते हला। अल्लाह जे नबीअ खे सुञाणण जे बारे में थोरो अॻिते हला। जंहिं वक़्तु त अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो आहे 12 आयतूं त पढ़ा न, घटि में घटि। जवाब हुयो घटि में घटि 12 त पढ़ा। पढ़ियूं घणियूं थम, आहे को काउंट करण वारो? आए है मज़ो त तॾहिं आहे जॾहिं फ़क़ीर क़ुरान करीम पढ़ंदो वञे। दोस्त काउंट करण वारा बि भुलिजी पवनि त घणियूं आयतूं क़ुरान करीम जूं पढ़ियूं थिए। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो। हाणे थोरो तवज्जो कर, छो त मुंहिंजी तबलीग बि दीन जी गॾु हलंदी, पंहिंजे अक़ीदत जी ॻाल्हि बि गॾु हलंदी। यादि रखी छॾ, मुंहिंजे अल्लाह जे ज़ात फरमाए वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अर्हाम कैफ यशा। अल्लाह ताला फरमायो मोकिलींदो त सभिनी खे मां आहियां, पर सभिनी जूं शक्लियूं बि उन्हनि जे अमड़ जे पेट में मां रब ठाहींदो।
केर ठाहींदो आ, तवज्जो कर केर ठाहींदो आ। ए रंग जा कारड़ा कदे पंहिंजे शक्ल खे ॾिसी मायूस न थी जा। अल्लाह का सवाल कर, मौला मुंहिंजी शक्ल कारड़ी छो बनाई अथई? रब चवे थो कैफ यशा, मां रब जी चाहत इहा हुई तॾहिं तोखे मां ईअं बनायो आहे। याद रखी छॾिजा, ओ रंग जा सुहिणा कदे पंहिंजे सूंह ते नाज़ करे कंहिं कारे खे घटि न समझिजा।